आमद सरकार गौसे आजम दस्तगीर पीरान पीर दस्तगीर जे यारहीं शरीफ उर्स मुबारक के मौके ते अंजुमन नौजवान अहले सुन्नत जमायत अहले सुन्नत आशिकाने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सेवण तरफा शानदार रैली कढ़ी वई। रैली अंजुमन नौजवान अहले सुन्नत के चेयरमैन अब्दुल समी ओठो की अगवानी में कढ़ी वई। रैली मच्छी मार्केट का निकली जेका मुख्तलिफ रस्तन तान धमाल चौक ते पहुंची, जिते अलामा मौलाना मौलवी शेर कलंदर मोहम्मद असलम सोलंकी रैली के खिताब पिण कयो। उन मौके ते रैली के शहरन पारां शानदार इस्तकबाल कयो वियो। गुलन जी वर्खा कई वई। रैली मुख्तलिफ रस्तन तां थींदी गोल्डन गेट ते पहुंची, जिते अंजुमन नौजवान अहले सुन्नत जमायत अहले सुन्नत पारां अज़ीम आलीशान जलसो मुनक़िद कयो वियो। उन मौके ते यारहीं शरीफ की मुनासबत सां उलमाए कराम पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी की जिंदगी ते रोशनी विधी ऐं खिताब पिण कयो। जलसे में मशहूर नात ख़्वान हाफिज आबिद लाशारी, सिंध जो मशहूर मारूफ नात ख़्वान शायर सैयद शहनशाह सब्ज़वारी, अली नवाज सोलंकी ऐं मकामी नात ख़्वानन मनक़िबत पढ़ी पेश कई ऐं नातूं पढ़ियूं। जलसे के खिताब ख़ुसूसी कंदे हज़रत पीर तरीक़त रहबर शरीयत अल्लामा मौलाना पीर बाबर अहमद मजिददी कलंदरी हदरी खिताब पिण कयो। इन खां अलावा हज़रत अल्लामा मौलाना मुफ्ती अब्दुल हलीम चन्ना मुल्क की सलामती लाइ दुआऊं घुरियूं। जलसे में शहरन गौस जे मुरीदन अक़ीदतमंदन वरी अंग में शिरकत कई। इन मौके ते गौस जे मुरीदन ऐं अक़ीदतमंदन में लंगर तक़सीम कयो वियो। वधीक ख़बरुं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची।